अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइन। कंहिंखे खूनी ऐं फ़सादी एहतजाज जी इजाज़त न हूंदी। हुकूमत मुल्क जो माशी रुख सही करे रही आहे। सुल्ह समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान जो कूड़ो ऐं मुनाफ़िक़ मुहांडो अवाम सुञाणे थी। साज़िशी बयानियो दफ़न थियण खां पोइ 25 मई जो भगोड़ो बि पंहिंजी महांगाई ते फितनो ऐं फ़साद फैलाइण चाहे थो। अवाम कूड़े मुनाफ़िक़ ऐं चोर जे सॾ ते छो निकिरे? 4 साल पोरियत जे पोरिये ऐं अवाम जी मानी गभे जी काल ते इमरान ख़ान छो न निकितो? PTI जे MPA शब्बीर कुरैशी खे कराची में पुलिस गिरफ़्तार करे वरितो। शब्बीर कुरैशी जे घर भातियुनि जो चवणु आहे त शब्बीर कुरैशी फजर जी निमाज़ लाइ निकितो हुयो त पुलिस खेसि गिरफ़्तार करे वठी वई। उम्मीद आहे त मुआइने वारी टीम जे दौरे खां पोइ पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। FATF जा हदफ़ पूरा करण में समूरी टीम तारीफ़ जी मुस्तहिक़ आहे। पाकिस्तान 2021 जा एक्शन प्लान्स कामयाबीअ सां मुकमल कया। प्लान्स जे मुकमल थियण ते FATF जो गॾियल एतिराफ़ क़दर जोॻो आहे। परॾेही मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त FATF पाकिस्तान जे हक़ारी क़दमनि खे साराहियो आहे। पाकिस्तान 2 भेरा FATF जे एक्शन प्लान ते मुकमल तौर अमल कयो। पाकिस्तान FATF जे क़दमनि खे मुस्तक़बिल में बि जारी रखंदो। FATF टास्क फोर्स जी पाकिस्तान आमद जे हू आजियां कनि था। FATF जे क़दमनि सां पाकिस्तान ते सीड़पकारनि जो एतमाद वधंदो। हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट नोटिस वठे। पंजाब में 2 असेंबलियुनि जा इजलास थी रहिया आहिनि। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त हुक्मरान FATF सां मुआहिदे लाइ अमेरिका जा पेर पकड़े रहिया आहिनि। वोट खे इज़त ॾियो वारो नारो नवाज़ शरीफ़ जी वापसी जो मुंतज़िर आहे। PTI अॻवान फयाज़ुल हसन चौहान पार्टी चेयरमैन इमरान ख़ान जे क़त्ल जी सफ़ारी ॾियण जी दावा कई आहे। पंहिंजे ट्वीट में फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त इतलाउ आहे त कुझु माण्हुनि अफ़गानिस्तान में मौजूदु कूची नाले दहशतगर्द खे PTI जे चेयरमैन इमरान ख़ान खे क़त्ल जी सफ़ारी ॾिनी आहे। कराची में रेंजर्स ऐं CTD जी गॾियल कार्रवाई। हिकु दहशतगर्द गिरफ़्तार। नोरस चौरंगीअ वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो। CTD मूजिबि कार्रवाई दौरान घुर्बल दहशतगर्द मोहम्मद इलियास खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियल दहशतगर्द जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। जाबदार इंकशाफ कयो त हुन 2013 में साथियुनि सां गॾिजी शब्बीर अहमद खे क़त्ल कयो।
आल पाकिस्तान अंजुमन ताजरान मार्केटूं ऐं बाज़ार जल्द बंद करण वारो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वापारियुनि जी तंज़ीम जे सदर ख़ालिद परवेज़ चयो आहे त कारोबार अॻु में ई तबाहाली जो शिकार आहे। बाज़ार जल्द बंद करण जो फ़ैसिलो ईद ताईं मुलतवी कयो वञे। वापारी अॻवान अजमल बलोच चयो आहे त वापार कंहिं बि सूरत में पंहिंजो कारोबार 8 वॻे बंद न कंदा। हुकूमत वापारियुनि सां मुश्किलातूं न पर सवलायूं पैदा करे। तंज़ीम जे जनरल सेक्रेटरी नईम मीर चयो आहे त हुकूमत पंहिंजा फ़ैसिला थापण बदिरां साण सलाह मशवरा करे हू हुकूमत सां मशरूत से कार लाइ तयार आहिनि। पाकिस्तान सज़ा पूरी थियण ते 20 भारतीय मुहाणनि खे आज़ाद करे छॾियो। आज़ाद कयल भारतीय मुहाणा लांढी जेल में क़ैद हुआ। सज़ा पूरी थियण बाद खेनि भारत रवानो कयो वियो। ईदी जे तर्जमान मूजिब भारतीय मुहाणे वाघा बॉर्डर रस्ते वतन रवाना थींदा। कैदियुनि खे ईदी फाउंडेशन पारां नक़द रक़म कपड़ा ऐं ॿियो शयूं पिणु ॾिनियूं वयूं। भारतीय मुहाणनि खे ख़ासि बस ज़रिए लाहौर रवानो कयो वियो। टंडे जाम में पंचायत जे फ़ैसिले तहत मुड़ुस पारां तलाक ॾियण ते नारी आपघात करे छॾियो। ॻोठ मीर ग़ुलाम अकबर टालपुर में कोल्ही बिरादरी जी पंचायत नारी लक्ष्मी कोल्ही खे मुड़ुस पारां तलाक ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो। मुड़ुस पारां तलाक ॾेई सामान वापसि खणी वञण बाद नारी पेकाणे घर में ख़ुदकुशी करे छॾी। कराची खां लाहौर वेंदड़ ख़ानगी एयरलाइन जी उॾाम सां पखी टकराइजी वियो। हवाई अॾे जे ज़रियनि मूजिब कप्तान महारत सां जहाज़ खे लाहौर जे हवाई अॾे ते लैंड करायो। जहाज़ में 120 मुसाफ़िर सवार हुआ। उॾाम जे क़ाबिल न हुजण सबबि जहाज़ खे ग्राउंड कयो वियो। लाहौर खां कराची वेंदड़ ख़ानगी एयरलाइन जी उॾाम मुलतवी कई वई। लाहौर जे हवाई अॾे ते पखियुनि जी मौजूदगीअ सबबि हिक ॾींहं में 3 उॾामूं मुतासिर थियूं आहिनि। खिपरो भरिसां नीगर जो घुटा ॾिनल लाश हथ मीरपुर खास रोड ते ॻोठ दोदो मरी वेझो 16 वरियनि जे नीगर अली हसन सोलंकीअ जो घुटा ॾिनल लाश हथ आयो। मक़तूल जे मासात दिलबर सोलंकीअ जो चवणु आहे त हुन अली हसन खे 11 इल्ज़ाम हेठि क़तलु कयो आहे। बांग्लादेश में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाती ॿोॾि सबबि 25 ॼणा लुढ़ी विया। तूफ़ानी बरसातुनि सबबि 40 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया। बरसातुनि खां पोइ सैलेट रीजन जा समूरा इलाइक़ा बिजलीअ खां महरूम थी विया। इंतिज़ामिया इमदाद लाइ फ़ौज खे तलब करे वरितो।